अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम क़ुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। अल्लाह ताला कुरान करीम में सूरह आले इमरान जेका कुरान मजीद की 3 नंबर सूरत है उन जी आयत नंबर 19 में पंहिंजी तौहीद जो ज़िक्र बयान फरमायो है। अल्लाह पंहिंजी तौहीद के बयान कंदे 3 शाहिदियूं बयान कयूं। अल्लाह ताला 3 शाहिदिन जो ज़िक्र कयो है। तव्हां सब समझो था त ही कायनात कायम आहे तौहीद जे लाइ। जंहिंजी तौहीद ख़त्म थी वई दुनिया ख़त्म थी वेंदी। अल्लाह जे नबी फरमायो ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ि ला इलाहा इल्लल्लाह। मुस्नद अहमद जी सही हदीस त क़यामत तेसि ताईं क़ाइमु कोन थींदी जेसि ताईं हिन धरती ते हिकिड़ो माण्हू बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो मौजूदु आहे। इहा तौहीद जी अज़मत। जॾहिं उहो हिकिड़ो माण्हू बि ख़त्म थी वियो हीअ काइनात ही दुनिया ख़त्म थी वेंदी हली। हाणे उन तौहीद जी गवाही अल्लाह ताला जेका 3 गवाहियूं ॾिनियूं आहिनि। शहीद अल्लाह, पहिरीं अल्लाह ख़ुदि शाहिदी ॾिनी। अल्लाह अकबर। रब जी शाहिदी खां मथे कंहिंजी शाहिदी आहे। वल मलाइकतु, मलाइकनि शाहिदी ॾिनी। ऐं 3 शाहिदी व उलुल इल्म। अल्लाह अकबर। ऐं इल्म वारनि बि शाहिदी ॾिनी। कहिड़ी शाहिदी? त अल्लाह खां सवाइ को इलाह कोन्हे, को हक़ीक़ी माबूद न आहे। इमाम कुर्तबी अज़ीम नुक़्तो लिखियो आहे त जेकॾहिं अहले इल्म खां मथे कंहिंजो मक़ाम हुजे हा त रब उन जी गवाही जो ज़िक्र करे। या अहले इल्म जी गवाही, उन जी अहमियत। ऐं इल्म कहिड़ो? दुनियावी न, दीनी इल्म। उहो इल्म जेको असांखे जन्नत में पहुचाए थो, अल्लाह जी रिज़ा जो हक़दार बनाए थो, अल्लाह जे अज़ाब खां बचाए थो। जंहिंजे बारे में अल्लाह ताला ख़ुदि फरमायो फ़अलम अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह। सूरह मोहम्मद जे अंदर ऐं इंसान तूं इल्म हासिल कर, तूं इन ॻाल्हि खे ॼाण त अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे। उलमा इन आयत खे पेश करे इहो नुक़्तो लिखियो आहे त तौहीद खे सम्झण जे लाइ इल्म ज़रूरी आहे। ॾिसो इमाम बुखारी जहिड़ो मुहद्दिस, अल्लाह अकबर, इमाम बुखारी वही जे बाब खां पोइ किताबुल ईमान जो बाब क़ाइमु कयो। ऐं किताबुल ईमान जो बाब क़ाइमु करण खां पोइ किताबुल इल्म। कहिड़ी हिकमत आहे? इबादात खां अॻु में इमाम बुखारी रहमुल्लाह जहिड़े अज़ीम मुहद्दिस किताबुल इल्म छो क़ाइमु कयो? इन जे करे यादि रखी छॾियो नुक़्तो, दीनी इल्म नाहे तव्हां इबादात बि सही तरीक़े सां कोन था अदा करे सघो, बल्कि दीनी इल्म नाहे तव्हां रब जी मारिफत हासिल नथा करे सघो। ॾिसो बाज़ औक़ात दीनी इल्म न हुजण जे करे वॾियूं ख़ताऊं थियनि, जान वञे थी माण्हुनि जी। सही बुखारी जी रवायत आहे
अल्लाह जे नबी फरमायो अॻीन उम्मतन जे अंदर बनी इसराइल में हिकिड़े माण्हू 99 क़त्ल कया, जज़्बो पैदा थियो त तौबा करियां। अल्लाह केॾी महिल बि तौफ़ीक़ ॾेई सघे थो। हली आयो हिकिड़े राहिब वटि, राहिब जी माना इबादत गुज़ार, उन वटि हली आयो, चई अदा मूं 99 क़त्ल कया आहिनि, हाणे तौबा करणु चाहियां थो, का गुंजाइश आहे? हुन चयो कोन्हे। हिन खंजर खणी उनखे जो बि कम लाइ छॾियो, उनखे बि क़त्ल करे छॾिया। वरी माण्हुनि खां पुछा कयईं, माण्हुनि जो फलाणी इलाइक़े में हिकिड़ो आलिम आहे, उन वटि वञ। उन वटि वञे थो, मसइलो पुछे थो, उन चयो बिल्कुलु तौबा जी गुंजाइश आहे। हाणे अॻिते वधण खां अॻु में हिकिड़ो नुक़्तो, हुन राहिब पंहिंजी जान बि विञाई ऐं हुन माण्हू खां हिकिड़ो क़त्ल वधीक करायां, पंहिंजी जान बि वई न, ऐं हुन खां हिकिड़ो क़त्ल वधीक करायाई। ग़लत फतवा जे करे पंहिंजी जान बि वई, हिकिड़ो उहो माण्हू वधीक गुनाहगार थियो, हिकिड़ो क़त्ल करे। इबादत गुज़ार आहे पर इल्मु कोन्हे। पर जॾहिं माण्हुनि मशवरो ॾिनो, आलिम वटि पहुतो, आलिम छा चयो? बिल्कुलु गुंजाइश। वॾो वाक़ियो आहे, तौबा करे थो, अधु रस्ते ते पहुचे थो, जंहिं ॻोठ ॾांहुं वञे पियो, मशवरो ॾिनो त बाबा हिन माहौल खे तव्हां छॾे फलाणे ॻोठ में वञो, मौत अची वियो, रहमत जा मलाइक पहुता, अज़ाब जा मलाइक पहुता, हाणे रूह कब्ज़ केरु करे? सही बुखारी जा लफ़्ज़, अल्लाह हुकुम कयो उन ॻोठ खे, जिना वञे पियो तूं क़रीब थी वञ, जंहिं ॻोठ खां निकितो आहे रब हुकुम कयो तूं परे थी वञ। फ़ासिलो मापियो वियो, हिकु ॿाड़ी हिकु गिरांट ज़्यादा फ़ासिलो तय करे चुको जंहिं ॻोठ ॾांहुं वञे पियो। नतीजो छा थियो? रहमत ते मलाइकनि रूह कब्ज़ कयो। हाणे अहमियत अंदाज़ो लॻायो त इल्म जी अहमियत छा। इमाम बुखारी किताबुल इल्म क़ाइमु करे, केतिरियूं हदीसूं आंदियूं आहिनि। उन में इमाम मुजाहिद रहमहुल्लाह वॾो ताबई इमाम आहे, उन जो हिकिड़ो कौल बि आंदो अथसि तालीकनि त ॿ माण्हू इल्म हासिल न करे सघंदा। ला यतअल्लमुल इल्म मुस्तहियन वला मुस्तकबिरुन। ॿ माण्हू इल्म हासिल न करे सघंदा, हिकिड़ो हया करण वारो। हूं त इस्लाम में हया ईमान जे अंदरि शामिल आहे, पर हिते हया मां मुराद कहिड़ी? जॾहिं तव्हां शरई मसलो बि हया जे करे सम्झी न सघो, शरीयती नाफ़रमानी करियो, अहिड़ी हया जंहिंजे करे तव्हां शरीयती नाफ़रमानी करियो, अल्लाह रसूल जी नाफ़रमानी करियो, जाहिल रहिजी वञो, इस्लाम अहिड़ी हया खे पसंदि कोन कयो। अहिड़ो माण्हू इल्म हासिल न कंदो। ॿियो मुतकब्बिर, आऊं के आलिम जे साम्हूं छो विया, घोड़ा भञे छो इल्म हासिल करियां? इल्म हासिल कोन कंदो। ऐं इन ई सही बुखारी जे किताबुल इल्म जे अंदरि अल्लाहु अकबर, इमाम बुखारी जी फ़क़ाहत ॾिसो। उलमा चयो न सैयदुल फ़ुक़हा, फ़ुक़हा जो सरदार इमाम साहब पंहिंजो बाब क़ाइमु करे पंहिंजी फ़क़ाहत जो सबूत ॾिना आहिनि। पूरी सही बुखारी भरियल आहे, उलमा खे ख़बर आहे। इमाम साहब बाब क़ाइमु करे थो, बाब तालीमिर रजुल अमतहु व अहलहु। माण्हू जो पंहिंजी बानी ऐं घर वारनि खे तालीम ॾियण जो बयानु। हाणे हिते बाब कहिड़ो क़ाइमु कयो अथसि? बानी खे तालीम ॾियण ऐं घर वारनि खे। पर अजीब ॻाल्हि आहे, जेका हदीस आहे, वरी हदीस आहे त 3 क़िस्म माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे डबल अजर मिले थो, ॿीणो अजर मिले थो। इन ई हदीस जे अंदरि घर वारनि जो ज़िक्र ई कोन्हे। इमाम साहब बाब क़ाइमु कयो, बानी खे तालीम ॾियण ऐं घर वारनि खे तालीम ॾियण, ऐं हदीस में घर वारनि जो ज़िक्र ई कोन्हे। अल्लाहु अकबर। पर इमाम साहब जी फ़क़ाहत ॾिसो, इस्तिंबात ॾिसो, अल्लाह केतिरो फ़हम ॾिनो। इन हदीस जा आख़िरी जुमला आहिनि त उहो माण्हू कानत इंदहु अमतुन, उहो माण्हू जंहिं वटि बानी आहे, उन बानी खे अदब हा, अदब सेखारे थो, फ़आसन तादीब हा, सुहिणियूं अदब सेखारे थो, वअल्लमहा
फ़अहसन तालीमहा, उनखे इल्म सेखारे थो, सुहिणो इल्म सेखारे थो। सुम आतकहा, उनखां पोइ आज़ाद करे थो। फ़यतज़व्वजहा, पोइ उन सां शादी करे थो। उन माण्हू जे लाइ ॿ अजर आहिनि। पर वरी बि ज़िक्र त कोन थियो, बानी जो ज़िक्र त थियो, घर वारनि जो ज़िक्र कोन थियो। अल्लाहु अकबर। उलमा जो नुक़्तो कढियो त हदीस में जेको ज़िक्र आहे त बानी खे अदब सेखारींदो, इल्म सेखारींदो, उनखां पोइ आज़ाद करे निकाह कंदो, त वही सोचियो उन जे लाइ एतिरो अजर आहे जेको बानी जे लाइ करे पियो। त सही सिधी ॻाल्हि आहे, जेको पंहिंजी घरवारी, न्याणी, धीउ, भेण खे जेको तालीम सेखारींदो, अदब सेखारींदो, उनजो अजर केतिरो। इमाम साहब जी फ़क़ाहत कीअं नुक़्तो उन वजह कढिया आहिनि त उन माण्हू जो अजर छा हूंदो जेको पंहिंजी न्याणी, पंहिंजी धीउ आहे, पंहिंजी भेण आहे, पंहिंजी घरवारी आहे, उनखे अदब सेखारे थो, इल्म सेखारे। अल्लाहु अकबर। दीन इस्लाम त असांखे ॿुधायो ही इल्म सभिनी ते फर्ज़ आहे। अल्लाह जे नबी फरमायो तलबुल इल्म फरीदतुन अल्लाह अला कुल्ल मुस्लिम। इल्म जो तलब करण हर मुसलमान ते वाजिब आहे। हर मुसलमान जे अंदर औरत भी शामिल आहे। याद रखी छॾियो, क़ुरान ऐं हदीस जे अंदर जिते आम हुक्म अचनि था असांखे, उते औरत भी शामिल आहे। या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो, अकीमुस सलात, नमाज कायम करियो, औरत खे हुक्म आहे। ज़कात अदा करियो, औरत खे हुक्म आहे। रमज़ान जा रोज़ा रखो, औरत खे हुक्म आहे। हा, जिते ख़ासि औरत खे हुक्म आहे उते अलॻि बयानु कयो वियो आहे, वरना उनखे तग़लीबन मर्द सां जे ज़िमन में बयानु कयो वियो आहे। तग़लीबन मर्द खे ख़िताब आहे, लेकिन उनमें औरत भी शामिल आहे। अहिड़े तरीक़े सां औरत ते बि दीन जो इल्म हासिल करणु, उनजी तलब करणु फर्ज़ आहे। तव्हां ॾिसो, उन दौर जे अंदरि सैयदा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा, सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाहु अन्हा, अबू मूसा अशरी छा थो चवे, असां साहबा जॾहिं बि के मुआमिले में मुंझी पवंदा हुआसीं, इल्म असांखे किथां मिलंदो? सैयदा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा। केतिरा हदीसनि जा वाक़िया अचनि था। मशहूर जेको वाक़ियो तव्हां बार बार ॿुधो हूंदो त सहाबा मुहाजिरीन अंसार उनजो इख़्तिलाफ़ थियो त मर्द जॾहिं पंहिंजी घरवारी सां मिले थो त गुस्ल कहिड़ी सूरत में फ़र्ज़ थिए थो। मुहाजिर चवण लॻा, जॾहिं मिले थो मिलण सां ई उन ते गुस्ल फ़र्ज़ थियो वञे। पर अंसारी चवण लॻा, न, जेसि ताईं इंज़ाल न थिए गुस्ल फ़र्ज़ न आहे। ही शरई मसला आहिनि। ॾिसो, शरीयत जे अंदरि चवंदा आहिनि, सिंधी में पाक हुआ आहे, शर्म न आहे। इहे मसला जेकॾहिं तव्हां माण्हुनि जे साम्हूं बयानु न कंदो, माण्हू गुनाहगार थी वेंदा, ख़ताकार थी वेंदा। ऐं उम्महातुल मोमिनीन खां मथे केरु हया वारियूं कहिड़ियूं औरतूं आहिनि? साहबा माण्हू मोकिलीनि था सैयदा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा ॾांहुं, त साहबा मुंझी पिया आहिनि, इख़्तिलाफ़ थी पियो आहे। मुहाजिरीन हिकु ॻाल्हि था कनि, अंसार ॿी ॻाल्हि था कनि। ऐं इन तक़रीर में नुक़्तो बयानु कंदो आहियां, ही दलील आहे त सहाबी जो कौल बि जेकॾहिं पैगंबर जे कौल जे ख़िलाफ़ आहे त हुज्जत कोन्हे। ॿी ॻाल्हि, सहाबा मुक़ल्लिद कोन हुआ, हिक ॿिए जी तक़लीद करण वारा कोन हुआ, वरना मुहाजिरीन अंसार जो छो इख़्तिलाफ़ थी आहे? अल्लाहु अकबर। हली वियो माण्हू, सैयदा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा जॾहिं ॻाल्हि ॿुधी तॾहिं चई, हा, मूं वटि इल्म आहे, मूं वटि इन बारे में इल्म आहे। इल्म कहिड़ो? क़ुरान हदीस वारो इल्म। पोइ छा थी चवे? अल्लाह जे रसूल खां मूं ॿुधो आहे, इज़ा जावज़ल ख़ित्तानुल ख़ित्तान फ़क़द वजबल गुस्ल व इन लम युनज़िल। इंज़ाल न बि थिए पर ख़तनू ख़तने खां तजावुज़ करे वञे, गुस्ल वाजिब थी वञे। हाणे सैयदा आयशा रज़ी अल्लाहु अन्हा अंदाज़ो लॻायो, एॾी आलिमा ख़ातून आहे जो सहाबा किराम जी रहनुमाई करे पई। छाजे करे? पाण सिंधी में हिकिड़ो आम पहाको आहे न, चवंदा आहिनि, अदा मां ॿार जी पहिरीं यूनिवर्सिटी आहे, उनजी हंज। सोचो केतिरो असरु थींदो तव्हांजे घर ते। रहमतूं त नाज़िल थींदियूं, पर तव्हांजे औलाद ते केतिरो असरु थींदो?
खुद घर वारे ते घर वारी जे दीन जे करे इल्म जे करे असर थिए थो। अॼु असांजो मुआशिरो जी साईं ज़िक्र कयो, हर माण्हू चाहे थो त मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीउ डॉक्टर बणिजे, इंजीनियर बणिजे। अल्लाह जा बानो अहिड़ो को कमु करे वञो जो तव्हांजे मरण खां पोइ बि तव्हांखे अजर मिले। अल्लाह जे नबी फरमायो न, इज़ा मातल इंसानु इनक़ता अनहु अमलुहु, माण्हू मरे थो अमल मुनक़ता थियो वञनि, दफ़्तर बंदि थियो वञनि। इल्ला मिन सलासतिन, टे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो सवाब मरण खां पोइ बि जारी रहे थो। वरी हदीस आहे, उन में हिकु नुक़्तो इहो आहे, औ इल्मिन युंतफ़ो बिही, अहिड़ो इल्मु छॾे वञे जंहिं जा माण्हू जे मरण खां पोइ फ़ाइदो वठंदा रहनि। औ वलदिन सालिहिन यदऊ लहू, नेक औलाद जेको उन लाइ दुआऊं घुरंदो रहे। मूंखे ॿुधायो, जेकॾहिं तव्हां गुज़ारे वियो, तव्हांजे पोयां तव्हांजो पुटु दीनदार आहे, आलिम आहे, तव्हांजी न्याणी आलिम आहे, भई सोचो केतिरियूं दुआऊं तव्हांखे मिलनि, केतिरो तव्हांखे अजर मिलंदो। अॼु तव्हांखे मालूम आहे, जेकॾहिं थोरो अख़बारनि ते नज़र हुजे त अमेरिका, यूरोप, जेके बि इस्लाम दुश्मन तंज़ीमूं आहिनि, उनजो टारगेट औरत आहे, टारगेट ही औरत आहे। छाजे करे? औरत तमामु इमोशनल थींदी आहे। जदीद साइंस बि साबित कयो आहे, औरत ते हालात जो असर तमामु जल्दी थींदो आहे, मायूस बि जल्दी थींदी आहे। तव्हां ॾिसो, अल्लाह जे नबी फरमायो न, अल मरअतु कज़िल, औरत पासराटी वांगुरु आहे। इन अकमतहा कसरतहा, जेकॾहिं तूं हुनखे सिधो करण जी कोशिश कंदे, पासराटी टुटी पवंदी। औरत मिज़ाज जे लिहाज़ खां नाज़ुक आहे, ज्यादा प्रेशर विझंदे औरत टुटी पवंदी, जज़्बाती आहे। अल्लाह का औरत पैगंबर कोन बनाई, का औरत न, मिज़ाज में जज़्बातियत आहे, औरत जे अंदरि फितरी आहे शइ आहे। हाणे दुश्मन हिनखे टारगेट बनायो आहे, दुश्मन टारगेट बनायो औरत खे। उनजो मुक़ाबिलो कीअं कजे? उनजो मुक़ाबले जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, जेको मर्दनि अपनायो आहे, सो ई तरीक़ो औरतनि खे अपनाइणो पवंदो त मदारिस दीनी क़ाइमु कया वञनि, उन्हनि न्याणियुनि खे दीनी तालीम ॾिनी वञे। ज्यादा खां ज्यादा पंहिंजी न्याणियुनि खे दीनी तालीम ॾियारी वञे हिन दौर जे अंदरि। यादि रखी छॾियो, इहो ई बचण जो तरीक़ो आहे। अल्लाहु अकबर। तव्हां ॾिसो, सलफ़ सालिहीन जे दौर जे अंदरि औरतूं हदीसनि जूं राविया बि थी गुज़रियूं आहिनि, रिवायत करण वारियूं केतिरियूं औरतूं आहिनि। पर मूंखे हिकिड़ो कौल यादि अचे थो इमाम ज़हबी जो, इहो जॾहिं पढ़ियुमि ॾाढी हैरत थी। इमाम ज़हबी चवे थो, केतिरियूं औरतूं जेके आहिनि उन्हनि हदीसूं रिवायत कयूं आहिनि, पर मूंखे हिकिड़ी औरत मालूम न आहे जेका हदीस जे मामले में कूड़ ॻाल्हाईंदी हुजे या जेको माना हदीस घड़ींदी हुजे। ऐं इब्न इराक अल किनानी तंज़ीउ शरिया जे अंदरि लिखियो आहे, तंज़ीउ शरिया जे अंदरि, त पंहिंजे किताब जे अंदरि जॾहिं तव्हां मुतालो कंदो, 19 नंबर सफ़े खां वठी 133 नंबर सफ़े ताईं, 19 नंबर सफ़े खां वठी, कल्ह उनखे मूं चेक कयो पिए, 133 नंबर सफ़े ताईं सवे रावियान हदीस, फलाणो कज़ाब आहे, वज़ा आहे, हदीसूं घड़ींदो हो, कूड़ो हो, सवे हदीसनि जा रावी। पर किनानी लिखे थो, इन पूरी लिस्ट जे अंदरि हिकिड़ी औरत न। मञूं था औरतनि उहे दीनी कम कोन कया आहिनि जेके मर्दनि कया आहिनि, पर इहो बि एज़ाज़ आहे न, हिकिड़ी बि औरत लिस्ट में कोन्हे जेका हदीसूं घड़ींदड़ हुजे या पैगंबर ते कूड़ ॻाल्हाईंदड़ हुजे। अल्लाहु अकबर। ही दलील आहे असांजे लाइ त सभु औरतूं ख़राब कोन्हनि। अल्हम्दुलिल्लाह, जेके दीन ते अमल करण वारियूं आहिनि उनजो मक़ाम छा आहे? अल्लाह जे नबी फरमायो, अद्दुनिया कुल्लुहा मताउन व खैरु मताए दुनिया अल मरअतु सालिहा। ये दुनिया आरदी फ़ाइदे जी जाइ आहे, पर इन जो क़ीमती मता, सभ खां भलो मता कहिड़ो आहे? नेक औरत, दीनदार औरत। ऐं सही माना जे अंदरि औरत दीनदार तॾहिं थींदी जॾहिं उन वटि दीनी इल्मु हूंदो। दीनी इल्म का मामूली शइ कोन्हे। अल्लाहु अकबर। तव्हां ॾिसो, दीनी इल्म इंसान जो मक़ाम मथां करे थो, अल्लाह जो करीबी बानू थी वञे थो। जेके माण्हू अहल इल्म आहिनि
रब जी मार्फत मिले थी। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, अल्लाह खां संदसि बाननि मां उहे ई डिॼनि था जेके इल्म वारा आहिनि। इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। वही सोचियो, अॼु अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी हिन ॻाल्हि जी ख़ुशी पई थिए, तव्हांजे शहर न्यू सईदाबाद जे अंदरि, हीउ मामूली शहर कोन्हे जेको जीअं साईं ॻाल्हि कई, हीउ उहो शहर आहे जिते शेखुल अरब वल अजम सैयद बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगी जो वॾो अरसो हिते हिसो गुज़ारियो, वॾो हिसो ज़िंदगी जो हिते गुज़ारिया आहिनि। मूंखे यादि आहे आउं लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़ंदो हुअसि, उतां खां ख़ासि साईं सां मुलाक़ात जे लाइ हिते ईंदो हुउसि, ख़ासि मुलाक़ात जे लाइ। उन दौर जे अंदरि जॾहिं LMC जो स्टूडेंट हुअसि, हाउस जॉब मूंखे मिलियो। मूंखे यादि आहे जॾहिं मूंखे टाइम मिलंदो ऐं हिते मुलाक़ात लाइ ईंदुसि, कॾहिं साईं मुहबिल्ला शाह राशिदी रहमुल्लाह सां, कॾहिं शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमुल्लाह सां, सिर्फ़ु दीनी इल्म हासिल करण जे लाइ, सोहबत इख़्तियार करण जे लाइ, या एतिरी मोहबत दिलि जे अंदरि हूंदी हुई त इन्हनि उलमा सां तालुक़ु रखियो वञे, उनजी ज़ियारत कई वञे। इन जे लाइ केतिरा किलोमीटर तय करे ते ज़माने जे अंदरि गाॾियुनि जी सहूलियत कोन हूंदी हुई, पर उनजे बावजूदि हिते पहुचंदा हुआसीं। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि अल्लाह जी तरफ़ां वॾी रब जी महिरबानी आहे, मूं ते तारीफ़ न करणु घुरिजे, पर कॾहिं कॾहिं हक़ जा जुमिला चवणा पवनि था त रब्बुल आलमीन वरी बि इन शहर जे अंदरि अहिड़ा माण्हू पैदा कया आहिनि अल्हम्दुलिल्लाह, जेके उन ई दीन जे कम खे, उन झंडे खे खणियो अचनि। अल्लाह जे फज़ल करम सां तव्हां ॾिसो, मौलाना अब्दुल रज़ाक दल हफ़िज़हुल्लाह कहिड़ी अज़ीम शान मस्जिद तामीर कराई आहे। अल्लाह जूं रहमतूं हुजनि असांजे दोस्त हाजी दाइम ते, जी शानदार मदरसो ते क़ाइमु कयो मस्जिद अल्हम्दुलिल्लाह। अॼु उन ई वरी तव्हांजे शहर जे अंदरि ख़वातीन जो मदरसो या जामिया आयशा जेका सा अल्हम्दुलिल्लाह क़ाइमु थियण पई वञे, संगे बुनियाद पियो रखियो वञे, इहा अल्लाह जी वॾी महिरबानी। यकीनन इहे दोस्त मुबारकबाद जा हक़दार आहिनि। असांजो प्यारो दोस्त साईं ज़ाहिद कोरेजो साहब हफ़िज़हुल्लाह, अहिड़े नमूने सां असांजो इंतहाई क़रीबी दोस्त मौलाना प्रोफेसर मोहम्मद जुमन कुमर हफ़िज़हुल्लाह, अल्लाह ताला उन्हनि खे बि जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। हीअ माण्हू जेके आहिनि उलमा दोस्तो, उनजी क़दुरु करियो, उन्हनि जो क़दुरु करियो। इहे मामूली माण्हू कोन्हनि। यकीन ॼाणो फितननि जे दौर जे अंदरि उलमा जो हुजणु अल्लाह जे पारां वॾी रब जी महिरबानी रहमत आहे। उलमा उहे हूंदा आहिनि जेके अॻु फितनूं सुञाणी वठंदा आहिनि। इमाम चयो हसन बसरी, अल फितनतु इज़ा अक़बलत अरफ़हा कुल्लु आलिमिन, फितनूं उथंदो आहे आलिम सुञाणी वेंदो आहे। व इज़ा अदबरत अरफ़हा कुल्लु जाहिलिन, जॾहिं तबाही आणे नुक़सान करे फितनूं पुठेरो थींदो आहे, पोइ त जाहिल बि सुञाणी वेंदो आहे। लेकिन आलिम उन वक़्तु सुञाणंदो आहे जॾहिं फितनूं उथंदो आहे। अॼु तव्हां ॾिसो सोशल मीडिया जे करे केतिरा कूड़ा दाई अची चुका आहिनि, केतिरियूं गुमराहियूं पैदा कनि पिया, माण्हुनि खे गुमराह कनि पिया, ख़वातीन खे गुमराह कनि पिया, बल्कि अहिड़ियूं औरतूं बि अची चुकियूं आहिनि। अहिड़े दौर जे अंदरि शहर जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह हीउ मदरसो क़ाइमु थियण पियो वञे। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे उन सां माली, अख़लाक़ी, जानी हर क़िस्म जी मदद कयूं, हर क़िस्म जी मदद कयूं। ऐं उहे माण्हू यकीन ॼाणो वॾा ॾोहारी आहिनि। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, उहे माण्हू वॾा ॾोहारी आहिनि जेके दीनी कम जे अंदरि, इल्मी कम जे अंदरि रुकावटूं पैदा कनि था। उहे रब जी मदद खां तड़जी वेंदा। तव्हां कमु नथा करे सघो अल्लाह जा बालो त ॿिए भाउ जी मुखालफ़त न करियो, उनजी हिम्मत अफ़ज़ाई करियो। तव्हां खां कमु नथो पुॼे त जेके कम कनि पिया तिन जी हिम्मत अफ़ज़ाई करियो न। यादि रखी छॾियो, उलमा जी ग़ीबत करणु, मुखालफ़त करण वारो ऐं पाण इन ॻाल्हि जो गवाह आहियां, मूं मुशाहिदा कया आहिनि, उहे माण्हू ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वञनि। इमाम इब्न असाकिर जुमिलो आंदो आहे न, लुहूमुल उलमा मसमूमतुन, उलमा जो गोश्त ज़हर आलूद आहे, ज़हर मिलियल आहे। मक़सदु छा, जॾहिं तव्हां गिला कंदा आहियो, ग़ीबत कंदा आहियो, मुस्लमान भाउ जो गोश्त खाईंदा आहियो, हाणे जेकॾहिं तव्हांखे आलिम जी ग़ीबत करियो था त उनजो गोश्त खाओ था, इन गोश्त में ज़हर मिलियल आहे, आलिम खे कुझु कोन थींदो, तव्हां मरी पवंदो, तव्हांजो मौत थी वेंदो। मूंखे अहिड़ा माण्हू यादि आहिनि, नालो कोन थो वठां, यादि आहिनि जिन शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमुल्लाह जी मुखालफ़त कई, गुमनाम थी विया। अहिड़ा माण्हू यादि आहिनि
जिन शेख अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह जी मुखालफ़त कई, डिग्रियूं हुजण जे बावजूद अल्लाह उन्हनि खां दीन जो कमु कोन वरितो। तो उलमा जी इज़त करियो, एहतराम करियो। जेकॾहिं कमु नथा करे सघो, ताउन नथा करे सघो, त मुखालफ़त न करियो। हदीस ॿुधायां, अल्लाह जे नबी खां जॾहिं के माण्हू पुछियो अल्लाह जे रसूल सभ खां भलो माण्हू केरु आहे, तॾहिं पाण फरमाईंदा अल्लज़ी युजाहिदु फी सबीलिल्लाह बिनफ़्सिही व मालिही। उहो माण्हू जेको अल्लाह जे रस्ते में जिहाद करे थो पंहिंजी जान सां ऐं माल सां। अल्लाह जे रसूल उन खां पोइ पाण फरमाईंदा उहो माण्हू जेको कंहिं वादी जे अंदरि आहे, कंहिं वादी में आहे, यत्तक़िल्लाह व यदअु अन्नास मिन शर्रिही। छा जुमिलो आहे, इहो पैगंबर चई सघे थो। जेको कंहिं वादी में आहे, अल्लाह खां डिॼे थो ऐं माण्हुनि खे पंहिंजे शर खां बचाए थो। फ़ाइदो नथा ॾेई सघो त शर खां बचायो, नुक़सान न ॾियो, मुखालफ़त न करियो। जेकॾहिं ताउन नथा करे सघो, नुक़सान न ॾियो। पैगंबर छा चयो? जेको माण्हुनि खे पंहिंजे शर खां बचाए थो, महफ़ूज़ रखे थो, उहो माण्हू बहितर आहे। त अल्लाह जा बानो हेॾो अज़ीम इदारो अॼु क़ाइमु थियो आहे। अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला हिनखे ता देर क़ाइमु रखे। जेके बि दोस्त हिन में ताउन कनि पिया या करण वारा आहिनि, जिन बि ज़िमेदारियूं खयूं आहिनि, अल्लाह उन्हनि जी ज़िंदगी में, उन्हनि जे अमल में अल्लाह ताला बरकतूं फरमाए। जेके बि दोस्त इंशाअल्लाह हिन में ॿाह ॿेली थींदा, असांजे रब खां दुआ आहे रब उन्हनि जा बि जेके सिमानात नेक अमल, उन्हनि जूं महिनतूं, उन्हनि जा ताउन अल्लाह ताला क़बूल फरमाए ऐं अल्लाह ताला असांखे दीन ते क़ाइमु रखे, पूरी ज़िंदगी गुमराहिन खां बचाए, उलमा जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। यादि रखी छॾियो, उलमा जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन सां मोहबत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।